These unilateral violations and illegal actions that they've taken have really undermined the environment, and now the onus is on India कि वो ऐसा कोई conducive environment create करे जिसमें बातचीत हो सके। एक एक्शन से इन्होंने अपने बायलैटरल अग्रीमेंट्स को वायलेट किया है। अगर आज मैं बातचीत शुरू भी करें, मैं डायलॉग भी करें, तो उस डायलॉग के नतीजे में जो डॉक्यूमेंट निकलता है इंडिया उसको भी यूनिलैटरल वायलेट किया है। चेयर के लिहाज से जो भारत का जिम्मेदारियां था, एज फार एज द CFM इज कंसर्न, मेरे ख्याल में जयशंकर साहब, डॉक्टर जयशंकर साहब पूरा उतरे इन जिम्मेदारियों के मुताबिक। उन्होंने किसी मौके पे मुझे ये महसूस होने नहीं दिया कि हमारा बायलैटरल इख्तिलाफात की वजह से इस कॉन्फ्रेंस पे कोई असर हो। सिफारती ताल्लुकात पे कोई पॉलिसी में तब्दीली नहीं आया जब तक अगस्त 4, 2019 की पोजीशन पे वापस आया। भारत वालारल कश्मीर बाबत एक तरफ़ो फ़ैसिलो करे लागापन के नुक़सान पहुंचायो, ॿीहर ॻाल्हियुनि लाइ भारत के साज़गार माहौल पैदा करणो पवंदो। कश्मीर मामले ते सिफारती पॉलिसी तब्दील नाहे थी। पाकिस्तान जो असुली मौक़िफ़ आहे त भारत के कश्मीर बाबत 4 अगस्त 2019 जी पोज़ीशन ते वापस अचणो पवंदो। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो जी भारतीय शहर गोवा में प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो चयो त S जयशंकर जहिड़ी रीत मूंसां मिलियो, सभिनी सां साॻी रीत मिलियो। मूंखे भारतीय महिमान नवाज़ीअ मां का शिकायत नाहे। गोवा में शंघाई सहकार तंज़ीम जे इजलास के ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त डिप्लोमेटिक पॉइंट स्कोरिंग लाइ दहशतगर्दीअ खे हथियार तौरु इस्तेमाल न करणु घुरिजे। पाकिस्तान दहशतगर्दी जी ख़ात्मे तोड़े इलाक़ाई ऐं आलमी कोशिशुनि जो हिसो बणिजण लाइ पुरज़म आहे। आपस में हुई है, मैं कोई ज्यादा दूर नहीं है, काफी करीब आए। अब ये चंद हफ्तों की बात है, ये कोई कई महीनों की बात नहीं। इस मौके पे जब एक माशी बहरान है, एक सियासी खींचातानी का माहौल है और IMF का मुआहदा नहीं हुआ, इमरान खान साहब को किस बात की जल्दी? साल या 6 माह का उनको प्रोग्राम पे नहीं बताया जा रहा? क्या वो चंद हफ्ते सब्र नहीं कर सकते पाकिस्तान के लार्जर इंटरेस्ट में? क्यों जरूरी है कि इंतखाबात जो है वो 14 तारीख को हो या उसके 10 दिन बाद हो? हम जो मुकर्ररा वक्त उससे कुछ पीछे आए मुज़ाकरात में, हमने लचक भी दिखाई है। मकसद ये था कि एक पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज हो जाए। हुकूमत मुल्क में चूंडूं एक ॾींहुं करण बाबत PTI सां ॻाल्हियुनि लाइ सुप्रीम कोर्ट खां वधीक मोहलत घुरी वरिती। अदालत खे चूंडुनि बाबत को बि हुकुम न ॾियण जी इस्तदा। चूंडूं हिकु ॾींहुं कराइण वारी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक रोस्ट रूम ते अची ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत हिकु ॾींहं ते चूंडूं कराइण लाइ तयारु आहे। रुगो चूंडुनि जो मामिलो न आहे, पर साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं ज़रूरी आहिनि। हुकूमत ॻाल्हियुनि दौरान लचक ॾेखारी, पर ॿी धुर लचक ॾेखारण लाइ तयारु न आहे। चूंडुनि जे मामले ते अॻु ई अधु मुल्क विञाए चुका आहियूं। रुगो पंजाब में चूंडूं थियूं त मुल्क जो वॾो नुक़सानु थींदो। अदालत वक़्तु ॾिए त ॿीहर ॻाल्हियूं कंदासीं ऐं कंहिं न कंहिं तारीख़ ते पहुची वेंदासीं। इमरान ख़ान खे चूंडुनि जी कहिड़ी जल्दी आहे? मुल्की सालमियत ख़ातिर कुझु हफ़्ता सब्र नथो करे सघे। हिकु ॾींहुं चूंडुनि कराइण वारो मामिलो सियासी अमल ते छॾणु चाहियूं था। सियासी पार्टियूं ॻाल्हियुनि में नाकाम थियूं त अदालत 14 मई वारो फ़ैसिलो खणी न वेंदी। आइन मूजिबि पंहिंजे फ़ैसिले ते अमल दरामद करण लाइ आइन जो ई इस्तेमालु कंदासीं। हुकूमत जी संजीदगी एतिरी आहे जो हेल ताईं नज़रसानी अपील दाख़िल नाहे कई वई। हुकूमत कानून न पर सियासत में दिलचस्पी वठी रही आहे। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जे मुल्क में चूंडूं हिकु ॾींहुं कराइण वारी दरख़्वास्त ते रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त आइन में 90 ॾींहंनि अंदरि चूंडुनि खां को बि इनकार नथो करे सघे। ही अवामी अहमियत सां गॾु आइन ते अमल दरआमद जो बि मामिलो आहे। हुकूमत रुगो 3-4 जी बहस में लॻल आहे। जस्टिस अतर मिनल्ला असेंबलियुनि जी बहालीअ जो नुक़्तो उथारियो, पर उन ते बि ध्यानु न ॾिनो वियो। हुकूमती इतिहाद जे वकील फारूक एच नाइक चयो त अदालत केस खे उकलाए ऐं 14 मई वारे फ़ैसिले खे बाद में ॾिठो वञे। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त केस उकलायो वियो त उहो नतीजो हासिल न थी सघंदो। मुनासिब हुकुम जारी कंदासीं। अदालत वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं इमरान ख़ान खे वीडियो लिंक ते ॿुधण जी इस्तदा रद्द करे छॾी।
इंसाफ इस नतीजे पे पहुंची है, ये हीले बहाने हैं। ये सुप्रीम कोर्ट के फैसले को, जो आईनी फैसला है, उससे नजर चुराने के हीले बहाने हैं। हमने हर मुमकिन कोशिश की। अमेंडमेंट के लिए हम तैयार, 1 डे के लिए हम तैयार, केयरटेकर के लिए हम तैयार, नतायज को तस्लीम करने के लिए हम तैयार। आपने क्या किया? सब चीजें जो हैं ये सामने रखकर मैं बोझल दिल से कह रहा हूं, पूरी लचक दिखाने के बावजूद कह रहा हूं, इसके बाद अब तहरीक इंसाफ क्या कर सकते और पाकिस्तान की आवाम से रुजू कर सकते हैं। तहरीक इंसाफ जो हुकूमत से ॿीहर ॻाल्हियूं कराइण खां इनकार, ॿीहर एहतजाज जो इशारो भी ॾेई छॾियो। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी अदालत में रोस्ट्रोम ते अची ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीटीआई ॻाल्हियुनि खां पोइ हटी चुकी आहे। इमरान खान हुकूमत खे ॻाल्हियुनि लाइ वधीक 3 ॾींहं ॾियण ते नाराज़ थी वियो हो। हुकूमत रुगो बहाना करे रही आहे। सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त पीटीआई 2 असेंबलियूं क़ुर्बान करे सघे थी त छा हुकूमत नथी करे सघे? मुल्क खे आईनी बहरान तरफ़ धिकियो पियो वञे। हुकूमत सां ॿीहर ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहण जो को बि फ़ाइदो नाहे। It has been moved that the bill to facilitate and strengthen the Supreme Court of Pakistan in the exercise of its powers to review its judgments and order. The Supreme Court Review of Judgments and Orders Bill 2023 as passed by the National Assembly be taken into consideration at once. Those who are in favor of the motion may say aye. Those against the motion may say no. I think the ayes have it. The motion is adopted. सेनेट सुप्रीम कोर्ट के फैसलन ऐं हुकूमत नज़रसानी जो बिल मंज़ूर करे वरितो। बिल पेश करण जी रिथ जे हक़ में 32 ऐं मुखालफ़त में 21 वोट आया। अपोज़िशन जो बिल पेश करण वक़्तु सख़्त एहतजाज, चेयरमैन जे डाइस जो घेराव, एजेंडा जूं कापटूं फाड़े छॾियूं। कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो त अपोज़िशन पंहिंजे एहतजाज जो दुकान बंदि करे छॾे, ॿी सूरत में बिल मंज़ूर कराए रहंदासीं। अपोज़िशन लीडर शहज़ाद वसीम कानून वारे वज़ीर जे बयान खे धमकी करार ॾींदे चयो त पार्लियामेंट जी बालादस्ती जी ॻाल्हि कंदड़ पाण पार्लियामेंट जी तौहीन करे रहिया आहिनि। धमकियूं ॾींदड़ ॿुधाइनि कंहिंजी दुकानदारी करे रहिया आहिनि। एग्ज़ीक्यूटिव पार्लियामेंट पुठियां लिकी अदालत जी तौहीन करे रही आहे। जेकॾहिं पार्लियामेंट सुप्रीम आहे त पोइ कासिम सूरी जी रूलिंग खे बि सही करार ॾिनो वञे। चीनी परॾेही वज़ीर पाकिस्तान जे दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। चीनी परॾेही वज़ीर चिन कांग अफ़गानिस्तान बाबति त्रिमुल्की ॻाल्हियुनि में शिरकत कंदो। चीनी परॾेही वज़ीर तरफ़ां उहिदो संभालण बाद पाकिस्तान जो हीउ पहिरियों दौरो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं चीनी परॾेही वज़ीर स्ट्रेटजिक डायलॉग जी चौथीं दौर जी बि सदारत कंदा। तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान ते 10 मई ते फर्द जुर्म लागू करण जो फैसलो। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इमरान खान खे 10 मई ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत तोशाखाना केस ॿुधण जोॻो न हुअण ऐं अदालती अख़्तियारनि जे दायरे बाबति इमरान खान जूं दरख़्वास्तूं बि रद्द करे छॾियूं। सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो 2020 जो रद्द थियल इम्तिहान रोकण बाबति ऑफिशियल असाइनी जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इम्तिहान वठण लाइ कमु जारी रखण जो हुकुम। अदालत चयो आहे त सुप्रीम कोर्ट तरफ़ां इम्तिहान कराइण जो हुकुम ॾिनल आहे, उन ते अमल कराइण जी ज़िम्मेवारी आहे। अदालत सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल बाबति रिपोर्ट ऐं धुरियुनि खां 13 मई ते जवाब तलब करे वरितो। ऐं कराची में चौथी वनडे मैच में पाकिस्तान जी न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ बैटिंग जारी। क़ौमी टीम जो कप्तान सेंचुरी ठाहे वियो। बाबर आज़म 100 वनडे मैचिस में तेज़ तरीन 5000 रन्स ठाहिण जो रिकॉर्ड बि क़ाइमु करे वरितो। क़ौमी टीम शुरूआती 3 मैचिस खटे सीरीज़ अॻु पंहिंजे नाले करे चुकी आहे।